इंशाअल्लाह तस्लीम रखन इंशाअल्लाह। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी लम यत्तखिज़ वलदा वलम यकुल लहू शरीकुन फिल मुल्कि वलम यकुल लहू वलिय्युम मिनज़्ज़ुल्लि वकब्बिरहु तकबीरा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। क़ाल अल्लाहु सुब्हानहु व तआला फ़ी कलामिहिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल-मालु वल बनून ज़ीनतुल हयातिद दुनिया वल बाक़ियातुस सालिहातु खैरुन इंद रब्बिक सवाबन व खैरुन अमला। सुब्हानका ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, मुसलमान भाइयों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त दुनिया के अंदर जेके असां वटि नेमतूं आहिनि उहे अल्लाह ताला जे तरफ़ां आहिनि, अल्लाह ताला जूं ॾिनल आहिनि। उहा इंसान जी ज़िंदगी हुजे, इंसान जो माल हुजे, इंसान जो औलाद हुजे, इंसान वटि इल्मु हुजे, समूरियूं शयूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी अता आहिनि, अल्लाह ताला जी देन आहिनि, अल्लाह जूं नेमतूं आहिनि। उन्हनि नेमतनि में बिलख़ुसूस अल्लाह ताला ॿिनि नेमतनि जो ज़िक्र क़ुरान करीम में फ़रमायो त उहे त तव्हांजी दुनिया जी ज़िंदगी जी ज़ीनत ख़ूबसूरती आहे। हिकु इंसान जो माल ऐं ॿियो औलाद, ये इंसान जी ज़िंदगी जी सूंह ख़ूबसूरती ऐं इंसानी ज़िंदगी जो हुस्न। इंसान वटि माल हूंदो, धन दौलत हूंदी, उनजो लिबास, उनजी उथी वेठी, उनजो घर, उनजा मामलात सभु सुहिणा नज़र ईंदा आहिनि। ऐं जॾहिं इंसान वटि माल न हुजे त उनजो लिबास सुठो कोन हूंदो, उनजी उथी वेठी सुठी कोन हूंदी, ज़ाहिरी तौर ते उहो इंसान उजड़ियल ई नज़र ईंदो आहे। त माल जेको दुनिया में अल्लाह ताला तव्हां असांखे ॾिनो आहे, इहो माल अल्लाह ताला जी नेमत आहे। पर उन माल ऐं औलाद जे मुक़ाबले में जेके नेक अमल आहिनि, उन्हनि जो ताल्लुक़ माल सां हुजे, औलाद सां हुजे या ॿियनि मामलात सां हुजे, उहे शयूं हमेशह रहण वारियूं आहिनि। क़ुरान करीम में अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन माल खे इंसान जे दुनिया जी ज़िंदगी जी ख़ूबसूरती करार ॾिनो आहे। फरमाई अल मालु वल बनून ज़ीनतुल हयातिद दुनिया वल बाक़ियातुस सालिहातु खैरुन इंद रब्बिक सवाबन व खैरुन अमला। माल ऐं औलाद इंसान जे ज़िंदगी जी सूंह ऐं ख़ूबसूरती आहिनि। किथे क़ुरान करीम में अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो ज़ुय्यिना लिन्नासि हुब्बुश शहवात मिनन निसाइ वल बनीन वल क़नातीरिल मुक़ंतरति मिनज़ ज़हबि वल फ़िज़्ज़ा। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो इंसान जे लाइ ख़ूबसूरत कयो वियो आहे इंसान जे ख़्वाहिशात जा मामलात। हुब्बुश शहवात मिनन निसाइ वल बनीन, इंसान जी घर वारियूं, इंसान जो औलाद, वल क़नातीरिल मुक़ंतरति मिनज़ ज़हबि वल फ़िज़्ज़ा, सोन ऐं चांदी जा ख़ज़ाना, इहे बि इंसान जे लाइ ख़ूबसूरत बनाया विया आहिनि। ऐं माल इंसान जी दुनिया जी इंतिहाई ख़ूबसूरती, हुस्न ऐं ज़ीनत आहे। इन जे करे इंसान फितरी तौर ते इन माल सां तमाम घणी मोहब्बत करण वारो आहे।
कुरान करीम जे अंदर अल्लाह रब्बुल इज्जत फरमायो इन्नल इंसान लिरब्बिही लकनूद व इन्नहु अला ज़ालिका लशहीद व इन्नहु लिहुब्बिल खैर लशदीद। फरमाए इंसान अल्लाह रब्बुल इज्जत जे ज़ात जो वॾो नाशुक्र आहे। व इन्नहु अला ज़ालिका लशहीद ऐं इन ॻाल्हि ते वो इंसान पाण गवाह आहे, उन जो किरदार गवाह आहे, उन जो नाफ़रमानियूं गवाह आहिनि, उन जो नाशुक्रियूं गवाह आहिनि त ही अल्लाह जे ज़ात जो नाशुक्रो इंसान आहे। छाजे करे फरमाई इन्नहु लिहुब्बिल खैर लशदीद, ही दुनिया जे माल सां तमामु घणी मोहब्बत करण वारो आहे। जॾहिं माल जी मोहब्बत अल्लाह रब्बुल इज्जत जे मोहब्बत ते ग़ालिब अची वञे तॾहिं इंसान अल्लाह खे नाराज़ कंदो आहे ऐं माल गॾु करण जे लाइ दुनिया जे अंदरि केतिरियूं नाफ़रमानियूं करे वेंदो आहे। अल्लाहु अकबर। मुंहिंजा मुसलमान भाइरो, अल्लाह रब्बुल इज्जत क़ुरान करीम में फरमायो इंसान पंहिंजे माल सां तमामु घणी मोहब्बत करे थो। वतुहिब्बूनल माल हुब्बन जम्मा, तव्हां दुनिया जे माल सां तमामु घणी मोहब्बत करण वारा आहियो। हाणे हिकु तरफ़ मोहब्बत दुनिया जे माल जी, दुनिया जे अंदरि औलाद जी मोहब्बत आहे ऐं ॿिए तरफ़ अल्लाह जे ज़ात जी मोहब्बत आहे। अल्लाह रब्बुल इज्जत इंसान खे दुनिया जे अंदरि माल ॾेई आज़मायो आहे ऐं अल्लाह हुक्म ॾेई बि आज़मायो आहे त ॾिनो बि मूं आहे, वरी मूं अल्लाह रब्बुल इज्जत जे रस्ते में ख़र्च कर। तुंहिंजो इम्तिहान आहे त तुंहिंजी मोहब्बत कंहिंसां वधीक आहे। अल्लाह जे ज़ात सां तूं मोहब्बत वधीक करींदो या दुनिया जे माल सां तुंहिंजी मोहब्बत वधीक आहे। फरमायो मिनन नासि मन यत्तखिज़ु मिन दूनिल्लाहि अंदादा युहिब्बूनहुम कहुब्बिल्लाह वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। रब्बुल आलमीन फरमायो दुनिया में मुशरिक पंहिंजे कूड़नि ख़ुदानि सां ईअं मोहब्बत कनि था जीअं अल्लाह रब्बुल इज्जत जे ज़ात सां मोहब्बत करणु घुरिजे। वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह, पर ईमान वारा अल्लाह जे ज़ात सां तमामु सख़्त मोहब्बत कंदा आहिनि। वरना माल सां मोहब्बत इन्नहु लिहुब्बिल खैर लशदीद तुहिब्बूनल माल हुब्बन जम्मा। ऐं हेॾा रब्बुल आलमीन फरमायो अशद्दु हुब्बन लिल्लाह, अल्लाह जी मोहब्बत आहे, ॿिए पासे माल जी मोहब्बत आहे। हाणे रब्बुल आलमीन हुकुम ॾिनो आहे मुंहिंजा बाना जेके मूं तोखे दुनिया जे अंदरि ॾिनो आहे इन मुंहिंजे ॾिनल माल मां, मुंहिंजे ॾिनल नेमतनि मां मूं अल्लाह जे रस्ते में ख़र्च कर। मोहब्बत जी ख़बर पवंदी तोखे माल सां मोहब्बत वधीक आहे या अल्लाह रब्बुल इज्जत जे ज़ात सां मोहब्बत वधीक आहे। यकीनन मोमिन अल्लाह जे ज़ात सां वधीक मोहब्बत करे थो। जो इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत जो एक इंतहाई अहम पहलू रमज़ान जे हवाले सां इहो बि आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे रस्ते में ईअं ख़र्च कंदा हुआ जे तेज़ हवा लॻंदी आहे, ज़मीन ते पियल शयूं उॾाए खणी वेंदी आहे। अल्लाह जो प्यारो पैगंबर ईअं पंहिंजे घर में पियल सामान सलड़ो खणी अल्लाह जे रस्ते में सदको कंदा हुआ, ख़ैरात कंदा हुआ अल्लाह रब्बुल इज्जत खे राज़ी करण जे लाइ। रब्बुल आलमीन कुरान करीम में फरमायो लन तनालुल बिर्र हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून व मा तुनफिकू मिन शैइन फइन्नल्लाह बिही अलीम। ओ दुनिया जा इंसानो, तेस ताईं तव्हां नेकी जे असल मनसब ते कोन पहुची सघंदव, नेकी जो असल मंज़िल जेका उनखे माणे कोन सघंदव जेसि ताईं तव्हां अल्लाह जो ॾिनल पसंदीदा शयूं उन्हनि मां कुझु शयूं अल्लाह जे रस्ते में ख़र्च न कंदव, तेसि ताईं तव्हां नेकी जे मनसब खे माणे कोन सघंदव। वमा तफ़अलू मिन शैइन फइन्नल्लाह बिही अलीम। तव्हां दुनिया में जेकी कुझु ॾियो पिया उनखे अल्लाह ॼाणे थो। तव्हांजे ज़रूरत वारी शइ पिया तव्हां अल्लाह जे रस्ते में ख़र्च करियो या तव्हां वटि बचत पियल आहे उहा बि अल्लाह जे रस्ते में ॾियो। तव्हांजी पसंदीदा शइ अल्लाह जे रस्ते में ख़र्च करियो पिया या तव्हांखे उन सां का दिलचस्पी कोन्हे, चलो इहा शइ अल्लाह जे रस्ते में दाली छॾियो। वमा तफ़अलू मिन खैरिन फइन्नल्लाह बिही अलीम। जेकी तव्हां ख़र्च करियो पिया अल्लाह रब्बुल इज्जत उन शइ खे ॾिसे पियो। जॾहिं क़ुरान करीम जी हीअ आयत मुबारका नाज़िल थी, इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा इकराम जेके क़ुरान करीम ते अमल कीअं कंदा हुआ, होॾा क़ुरान नाज़िल थींदो हो ऐं सहाबा इकराम अमल शुरू कंदा हुआ। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि सही बुखारी में सहाबा इकराम जा असर नक़िल कया आहिनि। तम्मल क़ुरान व तम्मल अमल, हुन तरफ़ क़ुरान लही अल्लाह जे प्यारे पैगंबर ते पूरो थियो ऐं ॿिए तरफ़ सहाबा इकराम हुन ते अमल करे ॾेखारियो। क़ुरान करीम जी जॾहिं हीअ आयत नाज़िल थी लन तनालुल बिर्र
हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून तेस ताईं तव्हां नेकी जी असल मनसब के माणे कोन सघंदो जेस ताईं पंहिंजो पसंदीदा शयूं अल्लाह जे रस्ते में ख़र्च कंदो। साहबे किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन इन ते अमल कीअं कयो। हज़रत अबू तलहा अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाह जे प्यारे पैगंबर वटि आयो। सही बुखारी जी हदीस है जी अल्लाह जा रसूल मूं अबू तलहा जी जेका मिल्कियत आहे मुंहिंजी जेका जायदाद आहे मुंहिंजो जेको माल आहे उन समूरे माल में समूरी जायदाद में समूरी मिल्कियत में बैरो हा मक़ाम ते जेको मुंहिंजो खजियन जो बाग आहे उहो सभिनी खां भलो आहे। मुंहिंजे पूरी मिल्कियत में मुंहिंजे धन ऐं दौलत में एॾी क़ीमती का बि शइ कोन्हे जेतिरो बैरो हा मक़ाम ते मुंहिंजो बाग आहे। अल्लाह क़ुरान में शर्त लॻायो आहे त नेकी जे मंज़िल खे तॾहिं माणे सघंदो जॾहिं अल्लाह जे रस्ते में पसंदीदा शयूं ख़र्च कंदो। अल्लाह जा प्यारा पैगंबर इहो बैरो हा मक़ाम ते जेको बाग आहे इहो बाग अल्लाह जे रस्ते में ख़र्च करियां थो। ही बाग एॾो भलो बाग हूंदो हो जो इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि उन बाग में वेंदा हुआ बाग में घुमंदा हुआ। बाग जो मिठो पाणी अल्लाह जो रसूल पीअंदो हो। जॾहिं अल्लाह रब्बुल इज़्ज़त पसंदीदा शयुनि जे मुतालबो कयो त अबू तलहा अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हु वो पंहिंजो पसंदीदा बाग अल्लाह जे रस्ते में ख़र्च करे इन इम्तिहान में कामयाब थी वियो त मुंहिंजा मालिक फितरी तौर ते माल सां पंहिंजे मिल्कियतनि सां मोहब्बत करियूं था पर जॾहिं तुंहिंजी मोहब्बत जो मुक़ाबिलो थींदो तॾहिं सभु कुझु तुंहिंजे नाले ते क़ुर्बान करे छॾींदासीं ऐं इन मोहब्बत जे मैदान में इन इम्तिहान में कामयाब थींदासीं। सिर्फ़ हज़रत अबू तलहा अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हु न बल्कि अल्लाह के प्यारे पैगंबर वटि इन साॻी मौक़े ते उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु आया। उमर बिन ख़त्ताब चवे थो अल्लाह जा रसूल ख़ैबर मां जेको मूंखे बाग मिलिया हुआ जेके खजनि जा वण मिलिया मूं उमर बिन ख़त्ताब जी जेका समूरी मिल्कियत आहे उन में मुंहिंजे नज़र में इहे ख़ैबर मां मिलियल मूंखे बाग जेको आहे इंतिहाई क़ीमती आहे। अल्लाह जा रसूल अल्लाह क़ुरान में शर्त लगायो है पंहिंजो पसंदीदा शयूं अल्लाह जे रस्ते में ख़र्च कंदो तव्हां नेकी जे मनसब के माणे वेंदो नेकी जी मंज़िल माणे सघंदो। अल्लाह जा रसूल इहो बाग ख़ैबर जो ऐं अल्लाह जे रस्ते में ख़र्च करियां थो अल्लाह जे रस्ते में वक़फ़ करियां थो। इमामुल अंबिया फरमायो उमर बाग जा वण पाण वटि रोके रख ऐं उन बाग जे वणनि जो जेको फसल आहे उन जी जेका उपत आहे पैदावार आहे उहा अल्लाह जे रस्ते में ख़र्च करे छॾ। ही त नफ़ली सदका हुआ फर्ज़ी कोन हुआ। ज़कात त फर्ज़ आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फसलन ते ज़कात रखी आहे वातू हक़हु यौम हसादे। कुरान तो चवे हर कटाई वारे मौके ते हर फसल मां तव्हांखे ज़कात ॾियणी आहे ऐं जेको फसल ज़मीनी पाणी ते थिए थो उन फसल मां तव्हांखे 20 हिसो ॾियणो आहे ऐं जेको फसल आसमान वारे पाणी ते थिए थो उन मां 10 हिसो ॾियणो आहे। हाणे इम्तिहान आहे हू साहबे किराम त इन इम्तिहान में कामयाब थिया पंहिंजा बागनि जा बाग अल्लाह जे रस्ते में ॾेई अल्लाह जे मोहब्बत के माणे वरिताऊं। असीं मुसलमान उहे मुसलमान आहियूं जेके नफ़ली सदका त परे जी ॻाल्हि पर फर्ज़ी सदको ॾियण लाइ बि तयारु कोन आहियूं। ज़कात फर्ज़ी सदको आहे न फर्ज़ आहे जीअं नमाज़ फर्ज़ आहे ईअं ज़कात फर्ज़ आहे। अल्लाह सुब्हानो ताला असां ते उहा ज़कात फर्ज़ कई आहे असीं अल्लाह जे रस्ते में उहा ज़कात ॾियण लाइ तयारु आहियूं। अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान करीम में फरमायो बाना मुंहिंजे रस्ते में जेको ख़र्च करींदो ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त उहो तुंहिंजो ख़र्च तोखे मोटाए ॾींदुसि। मूंसां कारोबार कर यरजून तिजारत लन तबूर। उहे माण्हू जेके अल्लाह जे रस्ते में ख़र्च कनि था इहे अल्लाह सां पिया कारोबार कनि। अहिड़ो कारोबार जंहिंमें खोट आहे ई कोन उन कारोबार में खोट कोन्हे बल्कि वधी मिले थो। कीअं थो वधी मिले अल्लाह क़ुरान करीम में मिसाल ॾिना आहिनि। फरमाई वसलुल्लज़ीना युनफ़िक़ून अमवालहुम उहे माण्हू जेके पंहिंजो माल अल्लाह जे रस्ते में ख़र्च कनि था कमसले हब्बतिन अंबतत सबअ सनाबिल फी कुल्लि सुंबुलतिन मिअतु हब्बा वल्लाहु युदाइफु लिमन यशाअ वल्लाहु वासिउन अलीम। रब तो फरमाए जेके माण्हू अल्लाह जे रस्ते में माल ख़र्च कनि था उन्हनि जो मिसाल उन हारी वांगुरु आहे जेको हिकिड़ो दाणो ॿिज जो ज़मीन में लॻाए थो उन हिकिड़े दाणे मां हिकिड़ो सलो निकिरे थो उन में 7 संग निकिरनि था। हिकिड़े संग जे अंदरि 100 दाणा हूंदा आहिनि। हिकिड़े दाणे मां 700 दाणा तव्हांखे कंहिं मोटाए ॾिना आहिनि। हींअर बि फसलनि जो टाइम आहे आबादियुनि जो टाइम आहे पाण जेको आहे सो सारियूं कणकूं जेके आहिनि उहे लहनि पियूं माशाअल्लाह एवरेज मिले थो तव्हांखे
ई कंहिंजी ज़ात है, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात है। रब्बुल आलमीन फरमाए थो बाना जेको रब तोखे दुनिया में हिकिड़े दाणे मां 700 दाणा ॾे थो, वो अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे रस्ते में जेकॾहिं दुनिया में ख़र्च कंदे अल्लाह क़यामत जे ॾींहुं ईअं वधाए ॾींदो। वल्लाहु युदाइफु लिमन यशा वल्लाहु वासिउन अलीम। रब्बुल आलमीन फरमाए थो अल्लाह जंहिंजे लाइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त चाहींदो इन 700 गुना खां बि वधीक वधाए ॾींदो। अल्लाह जे ज़ात ते तवक्कुल आहे त अल्लाह जे रस्ते में ख़र्च करियो। किथे क़ुरान करीम में रब्बुल आलमीन फरमाए मसलुल लज़ीना युनफ़िक़ूना अमवालहुम इब्तिग़ाअ मर्ज़ातिल्लाह व तस्बीतम मिन अनफुसिहिम। उहे माण्हू जेके पंहिंजो माल अल्लाह जे रस्ते में ख़र्च कनि था, मक़सद कहिड़ो आहे? सिर्फ़ु अल्लाह खे राज़ी करणु। व तस्बीतम मिन अनफुसिहिम, ऐं उन ख़र्च ते संदन दिलि बि मुतमइन आहे। दिल मुतमइन आहे उन ख़र्च ते, परेशान कोन था थियनि, शैतान जे धोखे में कोन था अचनि। ख़र्च करण वक़्तु बि दिलि खे लोॾो कोन्हे, ख़र्च करण खां पोइ को परेशानी ऐं को ग़म कोन्हे। तस्बीतन मिन अनफुसिहिम, पंहिंजे दिलि खे मुतमइन रखी अल्लाह जे रस्ते में ख़र्च कनि था। रब्बुल आलमीन फरमायो इन्हनि जे सदक़नि जो मिसाल कमसलि जन्नतिन बिरबवतिन असाबहा वाबिलुन फइल्लम युसिबहा वाबिलुन फतल्लुन फ़इल्लम असाबहा वाबिलुन फ़आतत उकुलहा ज़िफ़इन फ़इल्लम युसिबहा वाबिलुन फ़तल्लुन। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमाए उन्हनि जो मिसाल उन बाग़ वांगुरु आहे जेको ज़मीन जे मथां इलाइक़े ते आहे। सिज जी उस बि उनखे मिसाल आहे, पर उहा माग ऐं बरसाति ॿई फसल खे फ़ाइदो ॾियनि थियूं। ख़र्च इंसान थोरो खणे या करे या घणो करे, घणो ख़र्च कंदो त घणो फ़ाइदो थींदो, थोरो ख़र्च कंदो त थोरो फ़ाइदो थींदो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजे बाने खे उहे सभु शयूं मोटाए ॾिए थो। उहे अल्लाह ताला जो ॾिनल माल आहे, अल्लाह ताला असांखे ॾिनो आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत जो हिकु अज़ीम पहलू आहे त असीं रमज़ान मुबारक जे महीने में इंतिहाई तेज़ी सां अल्लाह जे रस्ते में ख़र्च करियूं, बिलख़ुसूस दीनी इदारा। अल्लाह सुकून महसूस थींदो आहे, अल्लाह जे रज़ा ते राज़ी रहूं था। रब्बुल आलमीन एॾो बहितरीन कमु असां तव्हांखे अदा कयो आहे, अल्लाह ताला असां खां वठे पियो। अल्लाह पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। रमज़ान मुबारक जूं नेकियूं इबादतूं समूरियूं शयूं अल्लाह ताला पंहिंजे बारगाह में क़बूल करे वठे। तमाम दोस्तनि खे